पीमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग पीमरा रीजनल ऑफिस हैदराबाद जो दौरो करे गैर अखलाकी मवाद गैर कानूनी चैनल्स खिलाफ कार्रवाइयों अधिक असराइतियूं बनाइण जी हिदायत कई है। चेयरमैन पीमरा मोहम्मद सलीम बेग पीमरा रीजनल ऑफिस हैदराबाद जो दौरो कयो है। इंचार्ज रीजनल ऑफिस हैदराबाद निसार अहमद पंवर चेयरमैन पीमरा के हैदराबाद रीजनल ऑफिसर तरफां गैर अखलाकी मवाद और भारतीय चैनल्स खिलाफ जारी कार्रवाइन खां आगाह कयो। निसार अहमद पंवर आगाह कयो त रीजनल ऑफिस जूं टीमूं रोज़ानो जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में कम कंदड़ केबल नेटवर्क्स के चेक करे रहियूं आहिनि ऐं गैर कानूनी चैनल्स ॾेखारण लाइ इस्तेमाल थींदड़ सामान कब्ज़े में वठी रहियूं आहिनि। हुन चयो त केबल ऑपरेटर्स खे ही हिदायत बि कई पई वञे त कंहिं बि गैर कानूनी सरगर्मी जी सूरत में पीमरा सख़्त कदम खणण जो अख़्तियार रखे थो ऐं भञकड़ी करण जी सूरत में ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। चेयरमैन पीमरा सलीम बेग गैर इखलाकी मवाद गैर कानूनी चैनल्स खास तौर ते भारतीय चैनल्स के केबल टीवी ते हलाइण खिलाफ जारी कार्रवाइन के वधीक असराइतो बनाइण जी हिदायत कई। चेयरमैन पीमरा ऑफिसरन ऐं स्टाफ के हिदायत कई त इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे त केबल ते ॾेखारिया वेंदड़ चैनल मज़हबी मुआशरती समाजी इखलाकी क़दरनि मुताबिक़ हुजनि ऐं समूरा वसीला क़दम आणींदे यूट्यूब ऐं इंटरनेट खां हासिल कयल चैनल्स ऐं मवाद के हलाइण खां रोकण समेत उन्हनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वञे। उन मौके ते चेयरमैन पीमरा सलीम बेग पाकिस्तानी ड्रामनि में मुआशरती क़दरनि खिलाफ ॾेखारे वेंदड़ मवाद ते गिरती जो इज़हार कयो ऐं चयो त मुस्तक़बिल में भञकड़ी कंदड़ चैनल्स खिलाफ कार्रवाई कई वञे। उन मौके ते डायरेक्टर जनरल ऑपरेशंस मोहम्मद फारूक, जनरल मैनेजर मीडिया इतलात मोहम्मद ताहिर भी मौजूद हुआ।